ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सदा आनंद में रहण वारी शक्तिशाली आत्मा आहियां। मां मुंहिंजी आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि ॾिसो असांखे अॼु बाबा ॿुधाइनि था कि बोझ कोई बि कमु हूंदो न त माण्हुनि खे हिकु थींदो आहे स्थूल बोझ, कीअं कमु करिणो आहे, ऐं हिकु न मन में बि अलॻि बोझ थींदो आहे। हिकु आहे कि नज़र अचे त असांखे हेॾो कमु करिणो आहे, ॿियो मन में बि वीचार ईंदा आहिनि कीअं थींदो, केरु कंदो, मूंखां अकेले खां कीअं थींदो। त हिकु त ॿाहिरां जो बोझ कमु करिणो आहे, ॿियो मन में बि बोझ थींदो आहे। त डबल बोझ जे कारण नंढो कमु बि छा लॻंदो आहे, वॾो लॻंदो। ऐं अगरि असां सोचूं अच्छा ईअं कमु करिणो आहे, प्लान ठाहे छॾूं, हा ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, है न। लेकिन कंहिंखे यादि करे प्लान ठाहियो, भॻवान खे यादि करे प्लान ठाहियो, ऐं भले कोई हुजे न हुजे तव्हां इहे यादि रखिजो कि भॻवान ऐं मां प्लान ठातो आहे, उहो मूंखां कराईंदो, है न। पोइ तव्हांखे ॿाहिरां जो बोझ बि न लॻंदो कीअं थींदो, ऐं मन जो बोझ बि, पोइ त मन में त भॻवान हरे ई छॾंदो। श्री भॻवान त मन सां ई भॻवान खे यादि कबो आहे, त मन सभु ॻाल्हियूं हुनखे ॾेई छॾियूं त मन में बि सभु बोझ ख़तमु, त हल्को थी वियासीं। हल्को थी वियासीं, हल्को थी करे कमु कंदासीं त जल्दी बि थी वेंदो, ख़ुशी बि रहंदी, ऐं जीवन में मज़ो बि ईंदो। सम्झो हिकु ॾींहुं तव्हांजे घर में जेके अगरि कोई मायूं ईंदियूं आहिनि कमु करण, उहो न आयूं आहिनि, है न। हिकु थींदो आहे कल्ह ॿुधाए करे वञे, हिकु थींदो आहे कि अॼु आप सुबुह जो जिस ई चई। व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहिए। त हिकु थींदो आहे कि तव्हांखे सुबुह जो मना कई कि मां न ईंदमि, त माण्हुनि जी छा हालत थी वेंदी। हिन में कोई वॾी ॻाल्हि आहे? अगरि असां ॾिसूं मतिलबु लाइटली ॾिसूं त ठीकु आहे, नथी अचे त नथी अचे, कोई ॻाल्हि कोन्हे, ईअं कमु ईअं करे छॾंदासीं, बसि ईअं थी वियो, ख़तमु कर, है न। इनखे असां एॾो वॾी ॻाल्हि छो करूं कि माई बि नथी, अरे माई नथी अचे, बासण पए, लटा पए, झाड़ू पोछो पए, सम्झो हिकु ई माई तव्हांजी सभु कुझु कंदी हुजे, ऐं मथे हेठि घर हुजनि ऐं कंदा हुजनि, है न। कमु हेॾो न आहे, लेकिन असां हुन नंढी सी ॻाल्हि खे चलो ठीकु आहे माई नथी अचे, चलो सुबुह जो त कम से कम ॿुधाए, हीअं त न ॾींहं थी वई ऐं तव्हांखे पतो लॻो, है न। त चलो ॿुधाई, ऐं ॾींहं थी वई सम्झो ॿुधाई बि न, ऐं तव्हां वेट करे करे रहिजी वियो, फोन बि नथी खणे, त तव्हां छा कंदव? ज्यादा से ज्यादा 10 यारहें ताईं वेट कंदव, अगरि ईंदी हूंदी जल्दी, हुन हिसाब सां 1 घंटे ताईं वेट कंदव, पोइ पंहिंजो कमु कंदव, न। प्लान ठाहे करे खणो, त इन सां छा थींदो, असांजी बुद्धि में बि हल्कोपन रहंदो आहे, मन जा वीचार बि हल्का थी वेंदा आहिनि, कमु बि जल्दी थी वेंदो, ख़ुशी बि थींदी,
ऐं उहा कल्ह ईंदी त असां बि हुनखे ज्यादा डांटंदासीं न, की ठीकु आहे तव्हां न आहियो त हिकु ॾींहुं पहिरियों ॿुधायो, है न, एतिरो चई करे ख़तम करो, न त सॼो गुस्सो ॿिए ॾींहुं माईअ जे मथां कढंदा। पोइ हिन सां छा थींदो? पाप पईंदो। कमु त कयो था, लेकिन हिकु ॾींहं जो कमु त कयो, लेकिन सॼो गुस्सो त हुन मां कढियो। उहो त चुपचाप ॿुधंदी, लेकिन छा थींदो? तव्हांजे घर जो वायुमंडल ख़राब थींदो, हुनजो मूड ख़राब थींदो, तव्हांजो घणा ॾींहं ख़राब थी विया। अॼु जो गुस्सो कल्ह कढो, है न? त उहो बि हिकु न, घर में अगरि 3-4 ॼणा हुजनि त सभई हुन ते हावी थी वेंदा। त इहे कर्मनि जी गति असांखे ॾाढी ध्यान में रखणी खपे न। उहो बि इंसान आहिनि, असां बि इंसान आहियूं। कॾहिं असांजी बि तबियत ठीकु न आहे, कुझु अहिड़ो कमु थी वेंदो आहे जो असां रोटी ठाहिण में लेट थी वेंदा आहियूं, या पुॼंदो न आहे, या न ठाहींदा आहियूं, त हर हिक जी प्रॉब्लम असांखे सम्झणी खपे। इंसान त इंसान ई थींदो न, हीअं थोरी उहे बीमार न थींदा आहिनि, असां ई बीमार थी सघंदा आहियूं। बल्कि उहे त बासी रोटी खाईंदा, उन्हनि खे त तव्हां त ताज़ी रोटी खाईंदा, उहे त फ्रूट, ड्राई फ्रूट बि मुश्किल सां खाईंदा हूंदा, लेकिन जीअं माण्हू चवंदा आहिनि न, इहे बेस्ट क्वालिटी जो ड्राई फ्रूट आहे, ऐं उहो कहिड़ी क्वालिटी जा खाईंदा। त बाबा असांखे चवनि था की ॾिसो, कमु हेॾो न हूंदो आहे, चलो ठीकु आहे, हर हिकु ॻाल्हि में न असांखे एक्सेप्ट करणु सिखो, हुनखे एक्सेप्ट करे उन अनुसार चलो ये प्रॉब्लम आई आहे त हिनखे असां कीअं शांति सां पार करो, सॉल्व करो, कीअं शांति सां हिनखे पार करे अॻियां वधो, इहे असांखे ध्यानु ॾियणो, की कीअं मां इहा ॻाल्हि आई त आहे, चलो न अॼु मां न आई त न आई, लेकिन हाणे मूंखे छा करणो आहे? शांति सां, असांखे पंहिंजी आत्मिक स्थिति खे डिस्टर्ब न करणो, कंहिंजे कारण मूंखे क्रोध अचे, सम्झो ॿार आहे, ॿार खे चइणो पवंदो आहे ॾाढो बार कि हीअं कर हीअं कर हीअं कर, पोइ बि उहो न मञे, पोइ बि अहिड़ा कर्म करे, त चलो असां हुनखे हथ पकड़े करायूं सुठी रीति, पर माण्हू चवंदो केसि ताईं कराईंदो, मां त थकिजी पई आहियां, है न? त कलयुगी ॿार पैदा करण में करण जी इच्छा त सभिनि खे थींदी आहे, की सभिनि खे इच्छा थींदी आहे असांजे घर ॿार हुजे, है न? लेकिन ॿार पैदा करण में बि तकलीफ़ थींदी आहे, ऐं पोइ हुनखे पालण में बि तकलीफ़ थींदी आहे। छो जी तव्हां बि त कलयुगी माउ पीउ आहियो न, कलयुगी दुनिया में रहो था, सतयुगी दुनिया में थोरी आहियो, है न? तव्हां बि सतयुगी दुनिया जा माउ पीउ न आहियो, न हीअ सतयुग आहे, त कलयुग में त कलयुगी स्वभाव संस्कार जा ॿार ईंदा न। हा, सभिनि जी इच्छा थींदी आहे की असांजे ॿारनि जा संस्कार सुठा हुजनि, ताकी असांखे असांजो सुठो चयो मञनि, हिकु बार सां ई मञी वञनि, है न? सभिनि जी इच्छा थींदी आहे, अॼु मां चईंदी मूंखे उहो ॿार इहे ॾाढो सुठो लॻंदो आहे, मुंहिंजो हिकु बार में ई चयो मञे, है न? तव्हां जॾहिं हुनजी उमिरि में हुयो, जॾहिं तव्हांजी नंढी उमिरि हुई, तॾहिं तव्हां पंहिंजी माउ पीउ जो हिकु बार में चयो मञंदा आहियो? मञंदा आहियो? अच्छा, तव्हांजी ससु जो तव्हां हिकु बार में चयो मञंदा आहियो? उहो कुझु चईंदी आहे त ख़ुशी ख़ुशी सां कंदा आहियो? त ये खुद खे बि ॾिसो, जॾहिं असां में ई अहिड़ी स्वभाव संस्कार आहिनि, असांखे कंहिंजी ॻाल्हि, माण्हू चवंदा असां त उहो त नंढा आहिनि न, ई त ॻाल्हि सही आहे, सही त आहे, लेकिन न मञण जी जेकी आदत आहे, देरी सां मञण जी आदत आहे, चाहे सुठी ॻाल्हि आहे या ख़राब ॻाल्हि आहे, उहा आदत त तव्हां में बि आहे न, त ॿार में बि आहे, हुनखे एक्सेप्ट करो, जल्दी सां ईअं
आवेश में क्रोध में न अचो। कॾहिं के खे न को मां जा संस्कार कंहिंमें न हूंदा आहिनि, ससु जा संस्कार ॾाढा। ॾिसो अॼु ससु जेकी हूंदी आहे न उहो वरी बि शांती सां नुंहं खे चए, ड्रडी करे चईंदी अरे लेकिन अॼुकल्ह जी मां न आहे, ससु ठही वई आहे ॿारनि जे लाइ, है न। लेकिन अॼुकल्ह जी जेकी ससियूं आहिनि उहे वरी वैसे ई वीचारी शांत थी वयूं आहिनि, चुप थी वयूं आहिनि। लेकिन अॼुकल्ह जी मां बि ससु थी वई, तोखे चयो न हीअं कर हीअं ई कर, भले ॿार सुठो हूंदो, सुठी रीति बि कंदो हूंदो, त बि हुनखे चिल्लाए करे डांटे करे रोब सां उहो थींदो न, त इहे हिन सां छा थींदो, ॿार बि उहो सिखी वेंदो आहे। उहो बि सिखी वेंदो आहे भई हिकु बार कोई चयो नथो मञे त मतिलबु हुनखे हीअं जोर सां चिल्लाए करे चओ। त ॿार हीअं न हीअं ई त ॾिसंदा आहिनि, उहो सिखंदा आहिनि। अच्छा जीअं मां मम्मी जो हिकु बार में चयो नथो वञे त मम्मी चिल्लाए थी, पोइ उहो बि ईअं नोट कंदो, अच्छा हिकु बार कोई चयो न मञे त चिल्लाइबो आहे। पोइ हुनजो नंढो भाउ भेण हूंदो न, पोइ हुन सां हूअं कंदो कि ॿुधे नथो इन करे मां बि हिनजे मथां चिल्लायां थी। छोजी उहे संस्कार पइजनि था न, जो असां सोचदा आहियूं न, जीअं असां हलंदा आहियूं न, उहो घर में वायुमंडल ठहियल हूंदो आहे। पोइ सभु माण्हू उहे ई कंदा रहियूं। अॼु ससु अगरि नुंहं जे मथां ईअं करे त, तोखे चयो न हिकु बार में ईअं कर, कल्ह अञा तोखे सम्झायो हो एतिरा फुल्का पचाइणा आहिनि, एतिरो ई अटो ॻोइणो आहे, अॼु तूं वरी ज्यादा कयो थी, सम्झ में नथी अचे तोखे। अॼु जी ससु चई सघे की नुंहं खे, लेकिन अॼु जी मां त चई सघंदी आहे पंहिंजे ॿारनि खे, है न। त उहो असांखे नोट करणो आहे न, जॾहिं मूं में ई अहिड़ा संस्कार न आहिनि त मां हुन नंढे ॿार में कीअं एक्सपेक्ट करे सघंदी आहियां, जॾहिं मूंखे ई ॿियनि जी चिक चिक नथी वणे। अॼुकल्ह सभु माण्हू अकेला छो था रहण पसंदि कनि, छो जे कंहिंखे बि कंहिंजी ससु जी चिक चिक पसंदि न हूंदी, ससु चाहींदी हीअं कर हीअं कर हीअं कर, छो जो हुनजी ड्यूटी आहे। जीअं मां चईंदी न मुंहिंजी ड्यूटी आहे, उहो ससु बि चईंदी मुंहिंजी ड्यूटी आहे नुंहं खे सेखारण, है न। उहो चईंदी जल्दी सिखे त मां बि फ्री थियां, न मां बि फ्री थियां। पर अॼु जी नुंहं वरी चईंदी न मूंखे चिक चिक पसंदि न आहे। अॼु जो ॿार चई सघंदो आहे? चईंदा आहिनि, थोरो वॾो थी वेंदा पोइ चईंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह त ॿार त पोइ अहिड़ा बि थी विया आहिनि, छो जी ॿारनि जी ग़लती न आहे, छो जी तव्हां में बि त उहे ई संस्कार आहिनि। तव्हां ज्यादा से ज्यादा चिक चिक पसंदि नथा करो त अकेला था रहो, अलॻि घर था करो, उहो काथे अलॻि घर करे रहो, उहो काथे अलॻि घर करे रहो, त पोइ हुननि जो नेचर रूड थी वेंदो आहे, चिड़चिड़ो थी वेंदो आहे। पोइ ग़लति संगत या ॿाहिरि ॿियनि सां फ्रेंडशिप में पोइ चईंदा आहिनि ॿार ख़राब थी विया आहिनि। लेकिन कलयुगी दुनिया आहे, कलयुगी माँ बाप जा नेचर जहिड़ा हूंदा, हिन दुनिया में माण्हुनि जा नेचर जेका हूंदा उहे ई त ॿारनि जा हूंदा न। सिर्फ़ु शरीर नयो मिलियो आहे, आत्मा त पुराणी आहे न। अॼु कोई शरीर छॾंदो, उहो आत्मा वञी करे ॿियो शरीर वठंदी, आत्मा त पुराणी आहे न। शरीर नयो मिलण सां कोई नयो ॿार थोड़ी थी वेंदो कि अॼुकल्ह जा ॿार बि ईअं था करनि। अॼु जो ॼमियो चईंदा आहिनि हाणे त पैदा थियो, हाणे ईअं थो करे, उहो त शरीर नयो मिलियो, लेकिन आत्मा जो संस्कार, आत्मा त अञा ताईं कलयुगी जी आहे न। जेसि ताईं उहा आत्मा परमात्मा खे यादि करे, पंहिंजे पाण खे शुद्ध करे, पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे सुधारे, तॾहिं त उहा आत्मा में बि दैवी संस्कार ईंदा, सुठा संस्कार ईंदा, तॾहिं त हुनजो नेचर बि सुठो थींदो न। त इन करे बाबा असांखे चवनि था कंहिं बि ॻाल्हि में न असांखे बोझ न अनुभव करणो, सभु ॻाल्हियूं, सभु चीज जो बि आहे, चाहे घर गृहस्थी में कोई कमु करणो आहे, चाहे ॿारनि खे संभालणो आहे,
चाहे धंधो करणो चाहे ॿारनि खे पढ़ाई बि पढ़णी, पढ़ाई करने समय भी ॿारनि खे चओ भॻवान खे यादि कर ऐं भॻवान खे चओ मूंखे अची पढ़ाई। तॾहिं पढ़ाई जो बि बोझ ॾिसो, पढ़ाई जो बि बोझ, पढ़ाई जो बोझ माण्हू छो जे इंट्रस्ट न आहे। हाणे असां ईअं बि न चई सघंदा आहियूं की ॿारनि खे पढ़ाई जो इंट्रस्ट ई न आहे। छो जे कंहिंखे धंधो करण जो इंट्रस्ट आहे अॼुकल्ह, सभु बोझ में धंधो था करनि। तव्हांखे रोटी ठाहिण जो इंट्रस्ट आहे, सभु बोझ में रोटी था ठाहिनि। हिकु ॾींहुं माई न अचे त बोझ में कमु कंदा, सभई त ईअं ई आहे, सभिनि जा ई बोझ जा ई बंधननि जा ई संस्कार आहिनि। त उहो जेको बोझ जो संस्कार आहे न, बंधन में बंधी करे माण्हू कमु थो करे, धंधो थो करे, त ॿार बि स्कूल वञण जी इच्छा न आहे अॼु ॿारनि जी, छुटी अॼु चओ न त ख़ुशि थी वेंदा, है न? लेकिन बंधन आहे, वञणो पवंदो, पढ़णो पवंदो, माई न आहे त कमु करणो पवंदो, कमाइण लाइ पैसो धंधो करणो पवंदो, है न? त तव्हां बि त उहो ई कमु करो था न, भले तव्हांजी जेकी ड्यूटी आहे उहो तव्हां बि ख़ुशी ख़ुशी सां नथा करो, है न? करणो पवंदो। किथे किथे त माण्हू मैक्सिमम 90% माण्हू अॼुकल्ह भक्ति बि ईअं ई कंदा आहिनि, करणी पवंदी, इहे व्रत रखणो पवंदो, ये दिवाली जी सफ़ाइयूं करणियूं पवंदियूं, है न? पहिरियों माण्हू विधि पूर्वक कंदो हुयो त प्राप्ति बि थींदी, है न? अॼु ये नवरात्रा जा व्रत रखणा पवंदा, हालांकि भॻवान नथो चए करो, लेकिन त बि जेका बि माण्हू नियम ठाता आहिनि, भाई ॾिसो भॻवान त चए थो कि खुद खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, लेकिन माण्हू चयो न असां त न तव्हांखे न हिननि रूपनि में पूजदासीं ऐं तव्हां हिन विधि सां असां पूजदासीं त तव्हां असांखे शक्ति ॾींदो। न कोई माण्हू चए कि न तव्हां मूंखे बसि हिकु फोन करे छॾिजो, मां पहुचाए छॾंदमि तव्हां, तव्हां अगरि हुन माण्हू खे चओ न न न असां हुते मोकिले छॾंदासीं, तव्हां हुन न मोकिले छॾिजो, हाणे उहो तव्हांखे फैसिलिटी ॾे थो, लेकिन तव्हां ख़ुदि ई चओ था न असां मोकिलंदासीं। ईअं ई भॻवान बि चए थो भई तव्हां त घर वेठे बि सिर्फ़ु मन सां मूंखे यादि करो, मां तव्हांखे शक्ति ॾियां थो, लेकिन दुनिया वारा माण्हू चवनि था न न न असां त न तव्हांजो शक्तियूं ॾींदा आहियूं न, उन्हनि जा अलॻि अलॻि रूप ठाहे करे ईअं पूजा कंदासीं, व्रत कंदासीं, ईअं कंदासीं, पोइ तव्हां असांखे ॾिजो। त भॻवान छा करे, भॻवान चईंदो ठीकु आहे तव्हांखे जीअं खपे वठो, पर हाणे त माण्हू उहो बि विधि पूर्वक नथा करनि, है न? ऐं मन त कंहिंजो लॻे नथो, मन में त ॿिया 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 वीचार लॻा पिया आहिनि। हिकु ॾींहुं शांती सां अगरि असां सोचूं कि जेका बि वीचार अचनि था इन्हनि जो छा कमु आहे, कुझु ज़रूरत आहे अहिड़े वीचारनि जी, है न? हिकु ॾींहुं एकांत में वेही करे जीअं जीअं वीचार अचनि था न उहो वीचारनि खे चेक कंदा वञो, हाणे मूंखे इहे वीचार आयो आहे, ही कम जो त आहे न, त मां हिन में ज्यादा छो सोचां, ध्यानु ई न ॾियो, फालतू वीचार, वरी ॿियो कोई वीचार अचे फालतू वीचार, ईअं ध्यानु ई न ॾियो, तॾहिं तव्हां मन ते जीत पाए सघंदा आहियो, मतिलबु मन जी जेका व्यर्थ नेगेटिव वेस्ट वीचार आहिनि न उन ते जीत पाए सघंदा आहियो। त ईअं ईअं करे बाबा सखे चवनि था पंहिंजे मन खे शुद्ध करे रखो ऐं सदा जीवन में हल्को थी करे कमु करो, बोझ वश न करो, तॾहिं तव्हां सदा ई ख़ुशी ख़ुशी कर्म कंदे बि तव्हां ॾाढा ख़ुशि रहंदव ऐं सभिनि खे बि ख़ुशी ॾींदव। ॿियो बाबा चवनि था ॾिसो हिकु थींदो आहे
की माण्हुनि खे लॻंदो आहे की हा हा भॻवानु सभु ठीकु कंदो, सभु थी वेंदो, सभु थी वेंदो, है न, सभु थी वेंदो, सभु थी वेंदो, सुठी ॻाल्हि आहे। लेकिन असांखे प्लान बि ठाहिणो पवंदो, उन अनुसार हर कर्म बि करणो पवंदो, भॻवान ते विश्वास बि रखणो आहे, लेकिन कर्म त करणो आहे न। कर्म थोड़ी उहो अची करे कंदो, उहो असांखे शक्ति ॾींदो, लेकिन करण करावनहार मतलब शक्ति ॾींदो आहे, करणहार त असां ई आहियूं न। ऐं कई माण्हू सोचदा आहिनि कई माण्हू त ईअं विश्वास रखी कंदा आहिनि, ऐं कई माण्हू सोचदा आहिनि अरे थी वेंदो, हल आराम था करो, हिनखे चइबो अलबेलोपन। है न, सम्झो तव्हांखे काॾे वञिणो आहे, तव्हां चईंदो अरे न त 8 बजे वञिणो आहे न, सभु थी वेंदो, आराम सां सुम्ही पओ हाल त। अरे 8 बजे वञिणो आहे, 4 त थी विया आहिनि, त तयारी कंदव, ईअं कंदव, तॾहिं त वञी करे 8 बजे निकिरंदव न। त हिकु चईंदा आहिनि अरे आराम सां सुम्ही पओ, पोइ उथी करे पोइ कंदासीं, न 8 बजे वञो, 7:30 बजे तयार थी, है न। पोइ हुन वक़्तु ॿिया बि कम ईंदा, अरे इहे बि करिणो आहे, इहे बि करिणो आहे, इहे बि करिणो आहे, तयार बि थियणो आहे, इहे बि करिणो आहे, इहे बि करिणो आहे। जॾहिं तव्हांखे 8 बजे वञिणो आहे त बाक़ी कम हाणे खां ई सभु सेट करो, पोइ चईंदा लाइट बंदि करो, ये करो, वो करो, वो करो, ये सामान अंदर रखना है, ये हेॾे ये करो, हेॾे ये करो, होॾे ये करो, है न। त ये अलबेलोपन थी। जॾहिं तव्हांखे जंहिं टाइम ते जो कमु करणो आहे, उन खां पहिरियों तव्हांखे जो बि कर्म निपटाइणो, उहो हाणे ई निपटाईंदा वञो। उन समय असां सभु कम शुरू करो, 7:30 बजे तयार बि थियणो, बाक़ी सभु कम ई शुरू करो, हुन खां पहिरियों खां ई पंहिंजी तयारी शुरू करो न। तंहिंजे करे बाबा चईंदा आहिनि कि हर कर्म करण खां पहिरियों प्लान बि ठाहिणो आहे, भॻवान खे प्लान अर्पण करे ऐं हुन अनुसार हलणो बि आहे, हुनजी मदद सां। ऐं अलबेलो बि न थियणो, न त छा थींदो, कमु अधूरो रहिजी वेंदो, बाक़ी माण्हू बि परेशान थी वेंदा। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान, सर्व आत्माउनि में पंहिंजी शुभ भावना जो बीज विझण वारा मास्टर दाता ठहो। बाबा चवनि था फल जो इंतज़ार न करे तव्हां पंहिंजी सभिनि खे शुभ भावना जो बीज विझो। जैसे समझो कोई क्रोधी आहे, तव्हां अॼु खां रोज कहिड़ो बीज विझंदव हुनजे लाइ कि शांत आत्मा है बस। अॼु खां भुलिजी वञो कि वो क्रोधी आहे। अॼु खां कॾहिं न चईंदासीं कि एटलीस्ट तव्हां त न चओ कि वो क्रोधी आहे। तव्हांजे मन में मुख में सदा छा यादि रहे कि वो शांत आत्मा है। त इहे छा थी वियो, बीज विझण, है न। असां रोज कहिड़ो बीज था विझूं हुन आत्मा जे लाइ कि शांत आत्मा है, शांत आत्मा है, शांत आत्मा है। त रोज रोज परमात्मा खे यादि करे हुन आत्मा जे लाइ शांति जो दान करण सां थोड़नि ॾींहंनि में कहिड़ो फल निकिरी ईंदो कि वो आत्मा शांत थी वेंदी। दुनिया में न भक्ति में माण्हू धागो ॿधंदा आहिनि, अंगूठी पाईंदा आहिनि, झाड़ रखंदा, माण्हुनि जे लाइ प्रार्थना कंदा, व्रत रखंदा कि शांत थी वञे। माण्हुनि भॻवान जे अॻियां हथ फैलाईंदा, झोली फैलाईंदा, हिनखे शांती ॾियो, शांती ॾियो। इहे सभु महिनत जा कम आहिनि, इनखे चइबो आहे भक्ति। लेकिन भॻवान असांखे छा थो चए, तव्हां ही हुन जे लाइ रोज इहो संकल्प करो
ऐं कॾहिं सपने में बि तव्हांखे कोई निंड में बि उथाए करे कोई तव्हांखे पुछे न कि फलानो क्रोधी आहे न ॾाढो, तव्हां चओ न ॾाढी शांत आत्मा आहे, उहो त ॾाढी सुठी आत्मा आहे। तॾहिं तव्हांजो इहो बीज फलदायक थींदो है न। तव्हां पंहिंजे ॿारनि खे ख़ुदि खे पंहिंजे जीवन खे ॾाढी सुठी रीति सां परिवर्तन करे सघंदा आहियो, सिर्फ़ पंहिंजे संकल्पनि सां। सम्झो कोई कंहिंजा ॿार हूंदा आहिनि न, उल्टे सुल्टे संग में फसी वेंदा आहिनि, खाईंदा पींदा आहिनि उल्टो सुल्टो। अगरि हुनजो माउ पीउ या हुनजी माउ रोज़ चए मुंहिंजो ॿारु उल्टो सुल्टो न खाईंदो आहे, ॾाढो सुठी आहे इहा आत्मा, इहा आत्मा ॿार न, इहे परमात्मा जो ॿारु, इहा आत्मा त ॾाढी सुठी आहे, ॾाढी शुद्ध आहे, कुझु बि उल्टो सुल्टो न खाईंदी आहे, भले खाईंदो हुजे। लेकिन तव्हां अॼु खां कहिड़ो बीज विझो कि न ये कुछ भी उल्टो सुल्टो न खाईंदी आहे, ॾाढी सुठी आत्मा आहे, ये त हमेशा शाकाहारी आहे, ये त सुठी चीजूं ई खाईंदी आहे, सुठा कम ई कंदी, सुठी सुठो संग करे हलंदी आहे। ॾिसो कोई अगरि पींदो खाईंदो इंसान हुजे ऐं कोई नयो माण्हू हुन सां मिले त हुन समय हुन समय उहो सुठो आहे, मतिलबु कुझु न कयल त हुनखे पतो लॻंदो। हा कोई ख़ुदि बि पींदो खाईंदो आहे न त हुनखे सम्झ में, या कोई ॿियो कोई माण्हू हूंदो आहे त, लेकिन हू त नॉर्मल इंसान जी रीति हुन सां मिलंदो आहे, भई मां त हिन सां मिलां त मूंखे छा पतो ही पींदो खाईंदो आहे, है न। असांखे त हुन सां कमु कढणो आहे, त ईअं ई असांजे साम्हूं बि उहो इंसान न अहिड़ो थी वञे, भले पींदो खाईंदो हुजे, लेकिन असांजे मन में छा हुजे कि हे पींदो खाईंदो न आहे, ये पींदो खाईंदो न आहे, त धीरे धीरे हुनजी आदत छुटिजी वेंदी। स्लोगन आहे, सदा प्रेम सुख शांति ऐं आनंद जे सागर में समायल उहो ॿार ई सच्चा तपस्वी आहिनि। बाबा चवनि था कि दुनिया में माण्हू तपस्या कंदा आहिनि न, सच्ची तपस्या छा आहे, जीवन में सदा सुख शांति प्रेम आनंद में रहण, परमात्मा खे यादि करे, खुद भी रहण ऐं ॿियनि खे बि ओड़ो वाइब्रेशन ॾियण, ॿियनि जे जीवन में बि शांति प्रेम आनंद लाइण, इहे ई सच्ची तपस्या आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,